Vitai. Shah says, Kaval Padu Patala me Bhor Bhire Akas. Kaval Padu Patala me Bhor Bhire Akas. Bini Sandi Galdi Karaz Kandi Ras. Ta Ishka ke Shabas Jai Mohabbati Media. So I congratulate Mr. Altaf Narejo for arranging this session. Prior to start my talk on career counseling, ladies and gentlemen, I first of all congratulate you and feel glad for your kind presence here. The first thing that this banner has been perhaps made in, with hurriedness, so there needs a correction. Though it is correct, in language we may mold things in one direction or other. The correct spelling of career is C-A-R-E-E-R. But if we take this spelling, this will once again go. जेकर असां इहा स्पेलिंग बि वठूं न त इन खे बि हलाए सघूं था पोइ असल में कैरियर जी स्पेल जेका हूंदी आहे C-A-R-E-E-R हूंदी आहे पाण हुन कैरियर लाइ गॾु वेठा आहियूं पर जेकॾहिं कैरियर काउंसलिंग महिल तव्हांखे पैकेट्स में रखंदा वञूं तव्हांजे लाइ नवां नवां पैकेट्स ठाहींदा वञूं त बि इहो कमु हली वेंदो तंहिंजे करे लैंग्वेज में का बि शइ माना अहिड़ी न हूंदी आहे जंहिं ते बहस करे सघिजे सो लेडीज़ एंड जेंटलमैन वी आर हियर and I have been introduced as encyclopedia of knowledge. This is the generous comment of a student for a teacher. I am his teacher, that's why he termed me so. As far as I am concerned, I have experience of working in federal government. I was principal in FGIs. Later on, I qualified PCS and became section officer in government of Sindh. And these days, I work as a lecturer in the Institute of English at the University of Kharagpur. So I have experience of looking at things at different level. The thing that makes me distinct and different for you, जंहिंजे लाइ मूंखे हिते इज़त एतिराम सां घुरायो वियो आहे उहो इहो आहे त मुंहिंजो जेको एक्सपीरियंस आहे स्पेशली इन टर्म्स ऑफ एजुकेशन उहो थोरो तव्हां खां कुझु वधीक आहे माना आई हैव एक्सपीरियंस ऑफ वर्किंग इन 3 provinces ऑफ पाकिस्तान मां पाकिस्तान जे 3 सूबनि में कमु करे आयो आहियां एंड आई हैव सीन that how students strive for excellence. शागिर्द कहिड़े तरीक़े सां कोशिशि कंदा आहिनि शागिर्द किथे हली थकिजी पवंदा आहिनि ऐं शागिर्दनि में किथे जेका आहे सा काउंसलिंग ज़रूरत पवंदी आहे The dilemma of our education system here in Sindh, असां वटि जेको एजुकेशन सिस्टम आहे न सिंध जो असां वटि वॾे में वॾो डायलेमा इहो आहे त असां वटि इंटर ताईं त शागिर्द खे ख़बर बि न हूंदी आहे त मूंखे छा करिणो आहे The biggest question where we get confused, जिते असां कंफ्यूज थींदा आहियूं उहो असां वटि इहो आहे त अप टू इंटरमीडिएट हलो इंटरमीडिएट में तव्हां चलो सर वी ऑप्ट फॉर मेडिकल एंड इंजीनियरिंग त ख़बर हूंदी आहे त वी विल गो फॉर मेडिकल या इंजीनियरिंग शागिर्दनि खे सिर्फ़ु इहा ख़बर हूंदी आहे स्टूडेंट्स नो कि वी हैव ओनली 2 fields we have medical and we have engineering and then they strive for this. They take it as a sort of commitment that is appreciable, but if they fail to secure positions in medical colleges or in engineering colleges, they feel as if the world has ended. शागिर्द ईअं रिएक्ट कंदा आहिनि ॼण त दुनिया ख़तम थी वई आहे माना उन्हनि जे लाइ असांजे शागिर्दनि जे लाइ वॾे में वॾो अलमियो इहो आहे त बिकॉज़ प्रॉब्लम विथ आवर स्टूडेंट्स इज़ And I am bilingual. I am carrying out this session in 2 languages for your comfort. यो सही आहे न सिंधी इंग्लिश ॿई गॾियल आहिनि न Yes, sir. जा मूंखे अंग्रेजी ॿुधणी अथव अंग्रेजी ॻाल्हाइण ईंदी आहे मूंखे I am lecturer in English but to make things easier for you I switch codes from English to Sindhi and if you say I may switch it from Urdu to if there are Urdu speakers. हाणे मक़सदु इहो आहे त असांजे शागिर्दनि खे बसि इहा ख़बर आहे त ॼण त इंटर खां पोइ दुनिया आहे ई मेडिकल ऐं इंजीनियरिंग जी शागिर्दनि खे ॿी शइ जी ख़बर ई न आहे Now medical and engineering are 2 standard, well recognized, highly appreciated fields, no doubt in this. इनमें कोई शक ही कान्हे का if anybody goes against this त माना he or she is going to misguide students. Medical and engineering जहिड़ी rich ऐं वॾे में वॾी field आहे ई कान बेहतरीन fields आहिनि छो त within medical there are hundreds of fields and within engineering there are hundreds of fields. Medical जे अंदर ई अंदर हज़ारे fields आहिनि medical जे अंदर engineering जे अंदर हज़ारे fields आहिनि. So medical and engineering जी importance खां त का बि माना जेको आहे इनकार आहे ई कोन पर हाणे मक़सदु इहो आहे त we simply don't need doctors and engineers alone in the society. असांजी सोसाइटी वॾे में वॾो डायलेमा इहो आहे त
we have been focusing on securing our positions in medical and engineering because these are professional fields. What about bureaucracy? What about law? What about armed forces? What about, defense of Pakistan? What about banks of Pakistan? What about the rest of the services that people of Pakistan are supposed to contribute with the talent and with the commitment that we show towards medical and engineering? पाकिस्तान में वहाँ संगे सियासतदान भी खपन, पाकिस्तान में संगे ऑफिसर भी खपन, पाकिस्तान में संगे ब्यूरोक्रेट भी खपन, पाकिस्तान में संगे वकील भी खपन, पाकिस्तान में संगे जज भी खपन, पाकिस्तान में संगे फौज जा कमांडर भी खपन, वरी फौज चैन किस्मन जी या तमाम बेहतरीन फील्ड असां वटि पयूं, but our students don't know this. As a university teacher, I do realize that I'm a university में पढ़ाईंदो आहियां, पोइ when I ask the student that what made you to come here, हिते पर बच्चो आयो साईं ॾाढी कोशिशि कई सी मेडिकल में वञण जी, इंजीनियरिंग वञण जी, could not qualify. अच्छा असांजे शागिर्द वटि ॾिसो ज़ुल्म जी हद ॾिसो, they appear in entry test once, twice, thrice. हिकु भेरो जेसीं ताईं टई दफ़ा रिजेक्ट न थींदा तेसीं ताईं पचर कोन छॾींदा. इहो छा आहे? It is because our students are not properly guided. असांजे स्टूडेंट खे properly guide नथो कयो वञे. ऐं मां तव्हांखे ॿुधायां थो त why different countries are ahead of us. दुनिया मुख़्तलिफ़ मुल्क असां खां अॻिते छो आहिनि, especially in terms of education, ख़ासि तौर ते एजुकेशन में. तव्हां हैरान थी वेंदो त पाकिस्तान दुनिया जो एटॉमिक कंट्री त आहे, असां एटम बम ठाहींदड़ मुल्क त आहियूं, दुनिया जो 7 नंबर पावर त आहियूं असां, पर in the terms of education we lag behind to our once part Bangladesh. असां बांग्लादेश खां बि पुठिते आहियूं एजुकेशन में. Sure. How shameful and how pitiable this is. कॾहिं अफ़सोस जी माना ॻाल्हि आहे त बांग्लादेश, अलाए बांग्लादेश कहिड़ो जंहिंजे बारे में असांजा हुकुमरान चवंदा त बंगालियुनि में टैलेंट ई कोन्हे को. अयूब खान जो हिकिड़ो किताबु आहे फ्रेंड्स नॉट मास्टर्स, हुन में अयूब खान द प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान लिखे थो त चए थो त बंगाली किराए दैट वी डोंट अलॉट देम एम्प्लॉयमेंट. I say that Bengalis are worst in terms of employment. They don't deserve employment. अॼु उहे बंगाली असांखे क्रिकेट में मारे था वञनि, अॼु उहे बंगाली असांखे एजुकेशन में मारे था वञनि, अॼु उहे बंगाली असांखे इकोनॉमिक्स में मारे था वञनि, अॼु उहे बंगाली हर ॻाल्हि में असां खां अॻिते आहिनि. माना वी इवन लेग बिहाइंड देन बांग्लादेश. बांग्लादेश खां पोइ चयूं बांग्लादेश हैज़ सीरियस प्रॉब्लम्स, इकोनॉमिक प्रॉब्लम्स इन बांग्लादेश में. बांग्लादेश में हर साल जेका ॿोॾि ईंदी आहे उहा तबाह करे छॾींदी आहे बांग्लादेश खे. Yet Bengalis have proved themselves Asian tigers and they are marching ahead of us. मसलो छा आहे त असां वटि एजुकेशन इज़ नॉट द प्रायोरिटी. असां वटि एजुकेशन प्रायोरिटी न आहे. हाणे तव्हां चवंदोसीं प्रायोरिटी कीअं न आहे? गवर्नमेंट स्पेंड्स मिलियंस ऑफ रुपीज़ ऑन टर्म्स ऑफ एजुकेशन. हेॾे बहितरीन इदारे में वेठा आहियूं, हेठि एजुकेशन आहे, प्रायोरिटी कीअं न आहे? लेट मी आस्क यू क्वेश्चन. तव्हां हींअर ताईं आई थिंक दैट योर एज ग्रुप इज़ ऑफ दैट ऑफ इंटरमीडिएट, है न? इंटरमीडिएट जा शागिर्द आहियो न तक़रीबन मोस्टली, या कुझु मथे हूंदो, ठीकु आहे, पर से यूनिवर्सिटी जा. हाणे तव्हां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, तव्हांजे हिन एकेडमिक प्रोग्रेस में अप टू दिस स्टेज हींअर पाण जॾहिं वेठा आहियूं, उहे अल्ताफ नारे जे तव्हांजे लाइ कैरियर काउंसलिंग जो सेशन मुनक़द कयो आहे न? तव्हांजे सिलेबस में कैरियर काउंसलिंग आहे? तव्हांखे प्राइमरी स्कूल में उस्तादनि ॿुधायो त छा थियणु खपे? तव्हांखे सेकेंडरी स्कूल में कॾहिं कंहिं उस्ताद ॿुधायो त तव्हांखे वॾो थी छा थियणु खपे? तव्हांखे कॾहिं कॉलेज में कंहिं चॉइस पुछा कई त वॾो थी छा थियणु खपे? हा, सेंटरनि ते ज़रूरु कंदा आहियूं, छाकाणि त हुते वरी असांजा पंहिंजा मफ़ाद हूंदा आहिनि. उते पोइ तव्हांखे डॉक्टर बि असां ठाहींदा आहियूं, इंजीनियर ठाहींदा आहियूं, डॉक्टर इंजीनियर ठाहींदा, ॿियो कुझु न ठाहींदासीं. Our focus is on these two professions. I have great respect and honor for these two professions, and we need to secure maximum strength in these professions. But what of thousands of options that are lying pending before us? असांजे लाइ हज़ारे प्रोफेशन्स पिया आहिनि पिया. माना हिकु ॻाल्हि ॿुधायां, असां वटि वी हैव अ ग्रेटर क्वेश्चन. वी हैव सर्टेन ट्रेडिशनल फैमिलीज़. असां वटि कुझु ट्रेडिशनल फैमिलीज़ बि थियूं. दे नेवर अलो देयर गर्ल्स टू गो आउट फॉर जॉब्स. उहे शागिर्द आहिनि जे पढ़ाईंदा बि आहिनि, इंटर ताईं पढ़ाईंदसि, मेडिकल बि कराईंदा आहिनि, पर पोइ वरी हुन न्याणियुनि खे जॉब जे लाइ ऑप्शन न हूंदो, पर नौकिरी न आहे करणु ॾियणी. वी हैव सर्टेन टिपिकल फैमिलीज़. कुझु असां वटि ईअं आहिनि, तव्हां वटि बि गवर्नमेंट में बि लाज़मी अहिड़े क़िस्म जी फैमिलीज़ हूंदियूं. Because working of a girl or working of a woman is considered as odd omen in our society. बाबा अॼुकल्ह तव्हांखे केरु थो चए त तव्हां पंहिंजी न्याणियुनि खे हरू भरू जेको आहे ॿाहिरि कम लाइ मोकिलियो? While sitting in your homes, पंहिंजे घर में वेठे वेठे
You need not to travel out of your home. You may earn millions of rupees. Lakhe crore rupees te taan ghar mein bhi kama sakdo. And this is not only restricted to girls alone. This is for boys too. Misali gal, asan wat creative writing jo shobo a. Ta adi ne budho bhi no hundo the creative writing with ka field hai. In creative writing, we encourage students to be creative and start writing. Cha writing karni hai? We start from smaller chunks of autobiographical notes. Asa nanda autobiographical notes likhana hai. Misali gal, asa panji halat te likhana tab asa got mein chato te, asa chato te, what are the problems that we face. In likhi when we enrich our writing skills, jene sa apna writing skills enrich karna si, we will be able to write novels. Asa novel likhna shuru karna si, asa stories likhna shuru karna si, asa articles likhna shuru karna si. Now these stories and articles are supposed to be published. वो published ना होने लाता है. बाहर वाली जरूरत कोने कुछ कोने को घर में वही सिर्फ इंटरनेट जो कनेक्शन हो जाए. You can contribute in Dawn, you can contribute in Nation, you can contribute in any newspaper of your own choice in any language. ता सिंधी में, उर्दू में, इंग्लिश में, कई न्यूज़पेपर में कंट्रीब्यूट कर सको था, ता नावल लिखी सको था, ता स्टोरीज लिखी सको था. चो तो मिसाल बुधाया पाकिस्तान में उमर अहमद नालो कहना बुधो, पाकिस्तान में ये जो के राइटर्स हैं, ये बात है कि बहनों निमरा अहमद कहना बुधो, इन्हें छा करो. They have simply started writing novels. They have simply started working on creative writing. Creative writing they come कर शुरू करो. फायदो था इनको दया. J.K. Rowling नालो बुधो, J.K. Rowling. Have you ever heard the name of J.K. Rowling? Writer of Harry Potter. Harry Potter बुधो वाला Harry Potter. Harry Potter सब लोग बुधा ना. Harry Potter जो का writer रहा, J.K. Rowling she was primary teacher. वो आगे primary teacher ही. When she wrote Harry Potter, जिन्होंने Harry Potter लिखो तो her only source of income was her salary. उन्हें वो सिर्फ source of income छा होंदो salary होंदो. हाने के primary teacher जी salary छा होंदी. So भी लंदन जड़े शहर में, ठीक है? पर आज J.K. Rowling is the billionaire in London city. London city जी billionaire है, billionaire. J.K. Rowling जो किताब मार्केट में अच्छे कौन दो करोड़ों रुपया अगमे दो कमाए. माना सिर्फ वो अखबार में लिखन दिया तो in 2020 I will be bringing out a book. 2020 में मां हिकिड़ो किताब छापींदसि. छापियो बि कोन्हे, किताब छापींदसि. Millions of copies are sold. किताब मार्केट में आयो कोन्हे, लखे कापियूं सेल थी थियूं वञनि. It is because she has a talent of writing. उनखे talent of writing जो अरे बेहतरीन अंदाज में लिखे थी, घर में बैठी आहे, न कारे को वञे थी, न महिनत थी करे, न मज़दूरी थी करे, न खोॾा थी हणे, कुझु कोन थी करे. If J.K. Rowling can do this, don't you think that we can also do this? Sure. जापान जी हिकिड़ी कोटेशन आहे. जापान में चवंदा आहिनि, if others can do, why can't I? If others can do, why can't I? जॾहिं ॿिया करे सघनि था त मां छो नथो करे सघां. And if others can't do, पर जेकॾहिं ॿिया नथा करे सघनि, then I must. Then I must. ॿिया नथा करे सघनि त मूंखे ज़रूर करणु खपे. तॾहिं त दुनिया अॻिते हलंदी, तॾहिं त तव्हांजो नालो थींदो. मिसाली ॻाल्हि जेकी शयूं ठहियल आहिनि उन ठहियल शयुनि ते तव्हां हलंदव त तव्हांजो नालो न थींदो. You can't be creator. When you would be creating something new, the world will recognize you. Your spirit will come. And this spirit comes from, at what age? Your spirit kithan can come. This spirit must come when you are primary student. When you are primary student. Hane, we are unfortunate, asan badqismat rahasi, that we were not guided properly. But taanju bhenu hundiyu, taanja bhai hunda, taanja cousins hunda, taanja students hunda, ताजा रिश्तेदार हूंदा, ताजा दोस्त हूंदा, ताजा पाड़े में इलाही सारा ॿार हूंदा who would be primary students. You better convey message to them that for proper career, for strong establishment of a strong career, you need to work from your primary classes. Primary classes का उनका बाद में integrate it at middle, उनका बाद में integrate it at university level, at college level, and finally at university level उनका integrate करो. उनके बेहतरीन तरीके से परसू करो. All the careers are at your fingertips. दुनिया सब career ताने fingertips हैं. I will be generally telling you तो कंहिं बि career में कामयाबी जे लाइ छा करणु खपे. I will not focus you. जेकर तव्हां सम्झो था त अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त डॉक्टर थियो, इंजीनियर थियो, त सॉरी.
यो ता के ता उस्ताद बेहतर बुधा सकन था मां ता के बुधाई तो कह भी कैरियर में वलन जिला छा and career कढण पहिरियां career ते बुधायूं because our student must know that what are our options बाबा कंहिं बि मुल्क खे हलाइण लाइ 4 खंबा हूंदा आहिनि ठीकु आहे न कंहिं मुल्क खे हलाइण लाइ घणा खंबा हूंदा आहिनि 4 खंबा हूंदा आहिनि तव्हां कॾहिं अख़बार भला कॾहिं ग़लती सां पढ़ंदा आहियो how many of you read newspaper हथ मथे करणो आहे ॾिसां seems quite low ratio but I appreciate your efforts जेकर पढ़ो था that's very good अच्छा मां डाल माल कोन चई मां छा चयो जनरल अखबार पढ़ो था वो अखबार में काविश भी थी वने थी अखबार में सिंधी हुजे उर्दू हुजे जेका भी हुजे अञा डाल पढ़ंदे बाद में हिंदुस्तान वो छो पढ़ण खपे कॾहिं पढ़ण खपे माना हिकड़ी ॻाल्हि ते एज ए स्टूडेंट इहा ॻाल्हि रखी छॾियो मां तव्हांखे हुन ॻाल्हि ते बाद में थो चवां एज ए स्टूडेंट बाबा तव्हांखे एनी हाउ अखबार पढ़णी आहे जीअं तव्हांजे लाइ your syllabus is important the same way for you newspaper is that much important but I might correct myself that your newspaper is more important than your syllabus तव्हांजी जेका न्यूज़पेपर आहे तव्हांजे सिलेबस खां वधीक इम्पोर्टेंट आहे तव्हां हैरानी सां ॾिसंदो त what I am going to talk मां छा थो चवां मिसाल जी ॻाल्हि तव्हांजे लाइ सब्जेक्ट आहे फिजिक्स तव्हांजा सब्जेक्ट छा आहे फिजिक्स After intermediate, you join General University. Inter ka pota ke General University mein da wano. You are selected in BS English. You are selected in journalism. Taage physics utte kam nahi. Misali gal you are interested in chemistry, but after intermediate you join any institute where chemistry is the not subject. Chemistry kam no. Mana tavaja kuch subject may be deceiving you at any stage of your life. Mana उहे तव्हांखे अॻिते एॾा कम न ईंदा but your readership of newspaper your regular reading of newspaper will help you till the end of your life तव्हांखे ज़िंदगी जे आख़िरी ॾींहं ताईं जेॾी मरंदो ते ॾींहं ताईं न्यूज़पेपर जी रीडिंग कम ईंदी because it will give you confidence it will give you information it will give you manners ये सभु शयूं तव्हांखे मिलंदियूं हाणे मां तव्हांखे ॿुधायां त असांजे साम्हूं what are options for us बाबा पाकिस्तान जी बदकिस्मती आहे त पाकिस्तान जे शागिर्दनि खे आज़ादी मिलंदी आहे मैट्रिक खां पोइ ठीकु आहे न मैट्रिक ताईं त असांखे वी हैव अ स्टीरियोटाइप सब्जेक्ट्स एंड वी हैव टू ऑप्ट फॉर दीज सब्जेक्ट्स तव्हांखे मैथ वणे न वणे तव्हांखे मैथ मैट्रिक क्लास में पढ़णी आहे केमिस्ट्री सां तव्हांजी इंट्रेस्ट हुजे न हुजे 9th में तव्हांखे केमिस्ट्री पढ़णी आहे ठीकु आहे माना एसी ताईं त पंहिंजी का बि आज़ादी कान्हे का First year for the first time you are given a choice तव्हांखे हिकिड़ी choice मिलंदी आहे either to go for medical pre-medical or pre-engineering हिकिड़ो सुवाल मां तव्हांखां पुछा कयां ऐं जवाब सिर्फ़ु हथ मथे खणी ॾींदो तव्हां मां घणनि शागिर्दनि खे पंहिंजी चॉइस ते मेडिकल ऐं इंजीनियरिंग खणण जी इजाज़त हुई जंहिंमें तव्हांजे पीउ माउ जी इन्वॉल्वमेंट न हुई तव्हांखे वॾी रायत आहे मूंखे अक्सर करे जवाब मिलंदो आहे बाबे चयो त मेडिकल करणु बाबे चयो इंजीनियरिंग करणु बाबा बाबो केरु थींदो असां डिसाइड करण वारो त मेडिकल खणा या इंजीनियरिंग करणा मूंखे मैथ अचे कोन थी बाबो थो चए इंजीनियरिंग करणु मूंखे बायोलॉजी सम्झ में कोन थी अचे बाबो थो चए डॉक्टर थी असां वटि वॾे में वॾो ज़ुल्म त इहो आहे अच्छा बाबो वरी पुछा बि सिर्फ़ु मेडिकल इंजीनियरिंग जे मामले में कंदो आहे मैट्रिक ताईं छा पढ़ियोसीं बाबे खे बि ख़बर न हूंदी आहे असांजो वॾे में वॾो सिस्टम जेका ख़राबी आहे द बिगेस्ट प्रॉब्लम ऑफ अवर सिस्टम इज अवर पेरेंट्स डोंट लुक आफ्टर अवर अफेयर्स till we reach at the age where we have to decide our career and this career is not supposed to be decided by us this is to be decided by our parents baba bape ji panji zindagi asani panji zindagi ya mister acha bapo ri chakanda bapo doctor thण पे चाहे पर अनफॉर्चुनेटली थी कोन सकियो हाणे पुट खे डॉक्टर कंदो बापे जो हिकिड़ो दोस्त आहे जेको इंजीनियर आहे वो करप्शन जा करोड़ रुपया कमाईंदो आहे हाणे बाबो थो चए मारो पुट में करप्शन करे इंजीनियर थे इन्हे ते असां फैसला थींदा दिस इज हाउ वी डिसाइड अवर कैरियर ऐं इहा तव्हां पाण ॿुधायो इहो को इंसाफ़ आहे इहो को तरीक़ो आहे कैरियर खे डिसाइड करण जो बाबा पहिरीं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो वी ऑल आर ह्यूमन बीइंग्स असां सभु इंसान आहियूं सही
As a human being, we have been endowed with natural gifts. Har human being ke ko na ko natural gift hunda. Misale gal, tamama, some would be very good speakers, some would be very good writers, some would be active in performing different jobs, some would be lazy and sluggish, and they want, comfort. ठीक है? हिकिड़ो माण्हू आहे जेको चाहे थो त मुंहिंजी ज़िंदगी हुजे कंफर्ट वारी, सुकून आहे, सॼो ॾींहुं टेबल ते वेठो हुजां, कुर्सी ते टंग ते चाढ़ी वेठो हुजां, न घुमां न फिरां, हर शइ बसि कुर्सी ते मूंखे मिले। उन माण्हू खे असां मजबूर करे डॉक्टर कयोसीं, उनखे असां सर्जन कयोसीं। हाणे तव्हां ॿुधायो